वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। प्यारी साध संगत जी, जी तव्हांखे ख़बर आहे असीं मात्राउनि जी राऊं पढ़ाए चुका आहियूं। अॼु असीं तव्हांखे ॿुधाईंदासीं त हिकिड़े अखर सां गॾु ॿ मात्राऊं लॻनि त उनजो उच्चारण कीअं कजे। जीअं असांजी मात्रा आहे टिपी ते बिंदी वाली मोहारणी, मीन्स की हिकिड़े अखर ते टिपी बि लॻे पई ऐं बिंदी बि लॻे पई, उन जो उच्चारण कीअं कंदासीं। तव्हांखे ख़बर हूंदी त असां टिपी बिंदी पढ़ाए चुका आहियूं। टिपी जी निशानी हीअ आहे जेके असांखे पढ़ाए चुका आहियूं। बिंदी हिन डॉट खे चवंदा आहियूं, सही आहे। ॾिसो हिन सभिनीनि में हिकु हिकु मात्रा आहे, हाणे हिन में ॿ मात्राऊं आहिनि त हिन जो उच्चारण कीअं कंदासीं। अचो त शुरू कयूं। आए टिपी मुक्ता अन, आए टिपी मुक्ता अन, ससे टिपी मुक्ता सन, हाय टिपी मुक्ता हन, कके टिपी मुक्ता कन, खके टिपी मुक्ता खन, गगे टिपी मुक्ता घन, घगे टिपी मुक्ता घन। इनमें मुक्ता भी लगे पई ऐं टिपी भी लगे पई, मीन्स की ॿ मात्राऊं थी। हाणे ङंगे टिपी मुक्ता ङन, चचे टिपी मुक्ता चन, छछे टिपी मुक्ता छन, जजे टिपी मुक्ता जन, जहजे टिपी मुक्ता जन, ññे टिपी मुक्ता ñन, टीकम टिपी मुक्ता टन, ठठे टिपी मुक्ता ठन, डडे टिपी मुक्ता डन, ढडे टिपी मुक्ता डन, राणे टिपी मुक्ता रन, तते टिपी मुक्ता तन, थते टिपी मुक्ता थन, ददे टिपी मुक्ता धन, दहदे टिपी मुक्ता धन, नन्हे टिपी मुक्ता नन, पप्पे टिपी मुक्ता पन, पफे टिपी मुक्ता फन, बब्बे टिपी मुक्ता बन, भब्बे टिपी मुक्ता बन, मम्मे टिपी मुक्ता मन, ये टिपी मुक्ता यन, रारे टिपी मुक्ता रन, लाकन टिपी मुक्ता लन, ववे टिपी मुक्ता वन, रड़े टिपी मुक्ता रन। इन जे सां रवां बि तव्हांखे अॼु पढ़ाईंदासीं। ङन, चन, छन, जन, जन, ñन, टन, ठन, डन, डन, रन, तन, थन, दन, दन, नन, पन, फन, बन, बन, मम, जन, रन, लन, वन, रन। प्यारी साध संगत जी, असां टिपी ऐं मुक्ता वारी इहा लाइन कंप्लीट कई आहे। इनमें ॿ मात्राऊं पई यूज़ थी। मुक्ता जेकी शो न आहे थींदी, सिर्फ़ु असीं पढ़ंदा आहियूं। जीअं असां पहिरीं पढ़ियो हो आए मुक्ता अ, ससे मुक्ता स, ईअं ई हिन में यूज़ थियो आहे। आए मुक्ता टिपी अन, ससे मुक्ता टिपी सन, मीन्स की हिन में मुक्ता बि लॻे पई ऐं टिपी बि लॻे पई। ऐं टिपी जो आवाज़ु हमेशह नून जो हूंदो आहे। इन जो रवां असां पढ़ियो आहे त उनमें अन, सन, हन, कन, मीन्स की नून जो उच्चारण अचे पियो। सही आहे। अॼु जे लाइ एतिरो ई। असांजी चैनल खे सब्सक्राइब, शेयर, कमेंट ज़रूरु कजो। अगरि तव्हांखे वीडियो पसंदि आई हुजे त कमेंट बॉक्स में असांखे ॿुधाइजो, ऐं जेको न सम्झ में आयो हुजे त असांखे कमेंट बॉक्स में ॿुधाइजो त असीं तव्हांखे सम्झाईंदासीं।